नासिक ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ उस्मान शाहड़ी मां शेयर कंदासीं। उस्मान शाहड़ी वेझो डासुड़ी थाणे जी पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां 4 मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान हथ करे वरितो आहे। पुलिस गश्त दौरान मीराबाद वटि ॻाढ़ो भेड़ो लिंक रोड ते ख़ालिद हुसैन ऐं गुलाम शबीर हाली फोटो खे गिरफ़्तार कयो। उस्मान शाहड़ी वेझो पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां 4 मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान हथ करे वरितो आहे। पुलिस गश्त दौरान मीराबाद वटि ॻाढ़ो भेड़ो लिंक रोड ते ख़ालिद हुसैन ऐं गुलाम शबीर हाली फोटो खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस गश्त दौरान मीराबाद लिंक रोड वटां ख़ालिद हुसैन ऐं गुलाम शबीर हाली फोटो खे गिरफ़्तार कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया उस्मान शाहड़ी मां। उस्मान शाहड़ी वेझो पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां 4 मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान हथ करे वरितो आहे।